वेठल हाजी रमज़ान चांडियो डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट, MPA बदीन मल्ला साहब, मुमताज़ चांडियो, माशूक चांडियो, डॉक्टर मुमताज़ जी महफ़िल में जीअं चई तो वाइदो कुछ वाइदो थियो पर देर सां पहुतो। साईं तव्हां ब्रदरनि जी तव्हां भाइरनि जी महिरबानी जेका इज़त तव्हां हिते अचे ॾिनी आहे, इंतिहाई दिलि ॾाढी ख़ुशि थी आहे इन शइ खां जो ईअं न त को चवां त बाबा सिर्फ़ु चांडिया ॾिठी, पर उन्हनि सां गॾु जेके ॿी बिरादरियूं ॾिठियूंसीं त इन में इहो थियो सम्झूं था त तव्हां जे हिते 4 ॿाहिरि आयो त पंहिंजे पाड़े जे ॿाहिरनि खे खणी था हलो, इहा ख़ुशी जी ॻाल्हि। ऐं जीअं कंहिं दोस्त इहो बि चयो त बाबा बंदूकूं ऐं हथियार हिते असां पंहिंजो सम्झंदा हुआसीं त असांजो इज़त ऐं शान आहिनि, पर अॼोके दौर में कलम ऐं इल्मु सभिनि खां वॾी शान। तव्हां पढ़ायो, इल्मु तव्हां वटि मौजूदु हूंदो त तव्हां इन वांगुरु पंहिंजा ॿाहिर पंहिंजे पाड़े जा ॿाहिर उन्हनि खे संभाले सघो था। ऐं इन सां वॾी हिकिड़ी ख़ुशी थी थिए। हिते मुखालिफ़ बि असांजा भाइर आहिनि, उन्हनि सां बि असांजो हिकिड़ो बरादराना रिश्तो ज़रूरु आहे, पर मां इहो चवंदुमि त असां ख़ासि करे चांडियनि खे पाकिस्तान पीपल्स पार्टी जी लीडरशिप हिकिड़ी माशाल्लाह पंहिंजी इज़त असांखे ॾिनी आहे, जेका असां फ़ख्र था महसूसु कयूं पाकिस्तान पीपल्स पार्टी में। तव्हांजे साम्हूं आहे जिथे मुमताज़ चांडियो साहब तव्हांजे साम्हूं वेठो आहे, हिकिड़ो हुरियत ऐं हिमत करे उहो अॻिते आयो, अॼु पंहिंजी जाइ उन पीपल्स पार्टी में जेका हुन इज़त पाई ऐं जेका पीपल्स पार्टी हुनखे इज़त ॾिनी ऐं हुन तक मां खटण जी उमेद शायदि पीपल्स पार्टी बि वेसारे वई, लेकिन उन जी हिम्मत ऐं पार्टी जे सपोर्ट सां त उन जी ॿाहिरनि जे सपोर्ट सां अल्हम्दुलिल्लाह अॼु चवंदा आहिनि त उहे माण्हू जेको पाण खे उन मुल्क जा उन इलाइक़े जा वॾा जागीरदार वॾा ताक़त सम्झंदड़ जेको इहो चवंदा त बाबा इहा सीट त ज़िंदगी भर को न खटी सघंदो उन्हनि खां, अल्हम्दुलिल्लाह हिकिड़ी वाज़े अक्सरियत सां क़ौमी ऐं सूबाई उहा सीट असां खटी आहे। उन में असां फ़ख्रु महसूसु था कयूं त इहा असांजी क़ौम जी असांजे भाइरनि जी हिमत ऐं एकता ऐं पार्टी जी इज़त जेका पार्टी असांखे ॾिनी आहे उन जे करे असांजा असांजो माशूक चांडियो उनखे बि मां हारायल कैंडिडेट कतई न सम्झंदुमि, जेको सांगड़ जंहिंखे गड़कंजो सम्झंदो वञिबो हो, उन सांगड़ शहर मां उतां हुन माण्हू को 100 वोट जो फ़र्क़ु सो बि ॿीणो करे उनखे हाराइण जो, पर मां नथो सम्झां त उहो असांजो हारियल कैंडिडेट आहे। इंशाल्लाह हाणे न, इंशाल्लाह हे 2023 जी इलेक्शन में असां तव्हांखे सांगड़ मां बि पीपल्स पार्टी जी महिरबानी सां इहा सीट बि खटे ॾेखारींदासीं। तव्हां ॿाहिरनि जी यकताई जेका हिते तव्हां यकमुश्ती तव्हांजा ॿाहिरि पाण सां गॾु आहियो, त हाजी रसूल बख्श चांडियो साहब मूंखे यादि आहे अॼु खां 14-15 साल अॻे जी जॾहिं असां बाबा सां गॾिजी आयासीं हज साहब वटि, त हज साहब खे इहा पग हितां जी जेकी ज़िम्मेवारी मुंहिंजे वालिद साहब बाबा ई हज साहब जे कुलनि ते रखी।
शुक्र आहे त उन्हनि खे उन जेको हिकिड़ो डिसीजन हो या उन महिल हिकिड़ो हाजी साहब खे साम्हूं रखे कयोसीं त उन में फ़ख्रु महसूसु था कयूं त हाजी साहब उन शइ खे अॻिते खणी आयो आहे। ऐं उन में जेके इख़्तिलाफ़ात आहिनि अॼु ॾिसूं था जेके दोस्त 4 ॾींहं तव्हां खां परे आहे ऐं अॼु तव्हां सां गॾु आहिनि उन्हनि खे कठे करण सां जेको हाजी साहब हिमत कई आहे त मां सम्झां त इनशा अञा घणी अहिड़ियूं जायूं आहिनि त इन हिमत सां असां अॻिते उते बि वधी हलंदासीं। ऐं इहा पीपुल्स पार्टी जी महिरबानी आहे जंहिं असांखे इहा इज़त बख़्शी आहे। तंहिं हूंदे बि इनशा ताला 2023 तव्हांजे साम्हूं इलेक्शन हूंदो, हाजी साहब बि हिते हूंदो, असां बि तव्हां सां गॾु हिते हूंदासीं त जीअं उहा जेको माण्हू बि हिते तकरीरूं कनि था उन्हनि तकरीरुनि जो जवाबु इज़त सां उन्हनि खे ॾेई सघूं त हे हिते कीअं थींदो आहे। इनशा ताला तव्हां ॿाहिरनि जो साथ रहियो त जेके बि हितां जा सनातुला मसइला आहिनि हाजी साहब असां सभु मशारत सां इहे हल करण जी कोशिशि ज़रूरु कंदासीं। तव्हांजो साथ हूंदो त इनशा हल बि ज़रूरु थींदा। तव्हांजी वॾी महिरबानी।